एशिया कप जी सभ खां वॾे दंगल में पाकिस्तानी बॉलर्स जी शानदार कारकर्दगी। शाहीन आफरीदी, हारिस रऊफ़ ऐं नसीम शाह भारतीय टीम खे 266 रन्स ते आउट करे छॾियो। शाहीन आफरीदी, भारतीय कप्तान रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या ऐं रविंद्र जडेजा खे पवेलियन जो रस्तो ॾेखारियो। हारिस रऊफ़ ऐं नसीम शाह बि टे शिकार कया। 66 रन्स ते 4 विकेट्स विञाईंदड़ भारतीय टीम खे ईशान किशन 82 ऐं हार्दिक पांड्या 87 रन्स ठाहे संभाले वरितो। पाली किले में बरसात सबबि मैच शुरू न थी सघी। जमायत इस्लामी जे सॾ ते महांगाई खिलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे मुकमिल त किथे जुज़वी हड़ताल। कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते टायर साड़े रोड ब्लॉक कया विया। मुज़ाहिरीन ऐं पुलिस विच में चकरियूं बि थियूं। हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे कारोबार बंदि रहियो त किथे दुकान खुलियल रहिया। पंजाब, बलोचिस्तान ऐं केपी जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि हड़ताल। वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बि बाइकाट। समूरनि शहरनि में ट्रांसपोर्ट हलंदी रही। पीटीआई चेयरमैन जी साइफर केस में ज़मानत वारी दरख़्वास्त ॿुधणी 4 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। इस्लामाबाद में क़ाइम ख़ुसूसी कोर्ट जे जज पीटीआई चेयरमैन जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते इनकेमरा ॿुधणी कई। पीटीआई चेयरमैन जे वकील बाबर एवान ऐं सलमान सफदर दलील ॾिना। एफआई पारां मुखालफ़त धुरिन खे नोटिस जारी। निगरान हुकूमत सूबनि में 3 सालनि ताईं ड्यूटी कंदड़ 17 खां 22 ग्रेड जे ऑफिसर्स खे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जी हिदायत करे छॾी। सिंध जे वज़ीर अला हाउस में मुक़रर एडमिनिस्ट्रेटिव सर्विस जे 20 ग्रेड जे ऑफिसर फयाज़ जतोई खे बि हटाए एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण जो हुकुम। पुलिस सर्विस में 18 ग्रेड जे ऑफिसर बका मोहम्मद, एफआई में मुक़रर अब्दुल्ला शेख, कैप्टन रिटायर्ड गुलाम मुर्तज़ा ऐं कैप्टन रिटायर्ड अब्दुल सईद नवीद जूं ख़िदमतूं बलूचिस्तान हुकूमत हवाले। कश्मीर कंदकोट ज़िले में अगवा थियल मुगुनि जी बाज़ियाबी लाइ ॿिए ॾींहुं बि हड़ताल। इंडस हाईवे ते सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे दंग देरामोड़ रोड ते धरणो ऐं वियो। कश्मीर मां महीनो अॻु अगवा थियल सागर कुमार, गुडू मां 2 महीना अॻु अगवा थियल डॉक्टर मुनीर अहमद नाइज, बख्शापुर मां अगवा थियल मुखी जगदेश ऐं ॿियनि मुगुनि जी बाज़ियाबी लाइ ज़िले जे समूरनि शहरनि में ॿिए ॾींहुं बि कारोबार बंदि रहियो। इंडस हाईवे ते सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे दंग वटे धरणे सबबि केतिरनि ई कलाकनि खां ट्रैफ़िक मुअतल। करमपुर, गोसपुर, बख्शापुर ऐं बटाणी जे हिंदू पंचायत समेत मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि तोड़े सिविल सोसाइटी जी शिरकत। मुगुनि जी बाज़ियाबी जो मुतालबो। कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन शुरू कयो वेंदो। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि बाबति ख़बर आहे त किथे लिकियल आहिनि। कचे मां पाणी लहंदे ई ऑपरेशन शुरू कयो वेंदो। सिंध जे निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त नींगरी फातिमा फड़ो केस खे बि मुंतक़ी अंजाम ताईं पहुचाईंदासीं। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल खे 20 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वकीलनि जो सखर में एहतिजाज। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नवाब वली मोहम्मद में एसटीपी जे सीनियर वाइस चेयरमैन जाम फता समेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कचे में फ़ौजी ऑपरेशन कयो वञे। सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में चयो वियो आहे त शहीद जान मोहम्मद मर ऐं प्रोफेसर अजमल सावंत जा कातिल कचे में मौजूद आहिनि। कचे में फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन करायो वञे। फातिमा फड़ो केस जो दायरो कराची ताईं वधायो वियो।
पुलिस केस में गिरफ़्तार जवाबदार पीर असद शाह खे वधीक जांच लाइ कराची मुंतकिल करे छॾियो। राणीपुर जी पीराणी हवेली मां गुम थियल नारी सनाव ग्रामाणी वारे केस में गिरफ़्तार जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस पीर सोहेल शाह ऐं रियाज़ मशहूरी खे राणीपुर जी अदालत में पेश कयो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सिंध जे खुराक खाते में अंधेर नगरी KT न्यूज़ जे प्रोग्राम दी मिरर में छिरकाईंदड़ इनकशाफ साम्हूं अची विया। बैंकुनि खां कर्ज़ वठी अदब खां अधु जेतिरी ख़रीद कयल कणक मां बि 2 अरब 67 करोड़ रुपयनि जी कणक गायब थी वई। 12 ज़िलनि जे सरकारी गोदामनि मां कणक जूं 2,66,453 बोरियूं गायब थियण जी तस्दीक। कंबड़ शदादकोट जे गोदामनि मां 39,485, लाड़काणे मां 21,320 ऐं शिकारपुर जे गोदामनि मां कणक जूं 4,525 बोरियूं गायब। जैकाबाद मां 11,736, नौशरो फिरोज मां 36,576 ऐं शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे गोदामनि मां कणक जूं 50,686 बोरियूं गुम थियण जी तस्दीक थी वई। चाहियूं था त जल्द इलेक्शन थिए। अवाम पीपल्स पार्टी खे ॿीहर कामयाब कंदो। सिंध वाहिद सूबो आहे जिते 2 भेरा ॿोॾ आई कोरोना जहिड़ी आफ़त खे मुंहुं ॾिनो। उन बावजूद अवाम जी ख़िदमत कई। अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं जाम चोरो ऐं सन में ॻाल्हियूं। मुराद अली शाह चयो आहे त असांखे हुकूमत में आणण वारे अवाम आहे। कारकुननि जी महिनत ऐं अवाम जे एतमाद सां ॿीहर चूंडिजी ईंदासीं। PP ऐं नवाज़ लीग खे ॾुखे वक़्त में हुकूमत मिली। बिलावल भुट्टो जी कोशिशुनि सां IMF सां डील थी। अदालती हुकुम बावजूद परवेज़ इलाही जी गिरफ़्तारी चैलेंज। लाहौर हाई कोर्ट तोहिन अदालत जी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾी। जस्टिस अमजद रफ़ीक 4 सेप्टेम्बर ते दरख़्वास्त ते ॿुधणी कंदो। DIG ऑपरेशन्स DIG इन्वेस्टिगेशन ऐं SP खे धुर बणाए वियो। गुज़िरियल ॾींहुं लाहौर हाई कोर्ट तरफ़ां आज़ाद करण ऐं ॿीहर गिरफ़्तार न करण वारे हुकुम बावजूद इस्लामाबाद पुलिस पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर खे गिरफ़्तार कयो हो। ठटे वेझो ट्रक जो मुसाफ़िर सुज़ुकी खे टक्कर लॻण जे नतीजे में 7 ॼणा फौत, 4 ज़ख़्मी। हादसे सबबि फौत थियलनि जी सुञाणप मक़बूल अहमद, मोहम्मद अली शेर, मोला बख़्श ऐं रसूल बख़्श जे नालनि सां कई वई। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी मकली अस्पताल मुंतक़िल। मकली अस्पताल में सहूलियतूं न हुअण सबबि ज़ख़्मी तड़पंदा रहिया। सिंध जी निगरान हुकूमत पारां हटायल 11 मुख़्तियारकार बहाल थी विया। सिंध हाई कोर्ट खातनि में फेरफार करण जे इल्ज़ाम हेठि मुख़्तियारकारनि खे मुअतल करण वारो नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो। अदालत पारां चीफ सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन ऐं ॿियनि खे नोटिस जारी। तंगवाणी भरिसां ॻोठ जे कोट जो दरवाज़ो किरण सबबि 2 ॿाड़ा दॿिजी फौत, 4 ज़ख़्मी। ॻोठ रही बख़्श कोसो में रांदि कंदड़ ॿाड़नि मथां कोट जो दरवाज़ो किरी पियो। 8 सालनि जो अब्दुल रहमान ऐं 9 सालनि जो साईं ॾितो बहलकाणी दॿिजी फौत थी विया। ज़ख़्मी ॿाड़ा अस्पताल मुंतक़िल। इलाइक़े वासियुनि मूजिबि फौत थियल ॿाड़ा ऐं ज़ख़्मी हिक ई कुटुंब जा भाती आहिनि। लाड़काणे में पैसनि जी ॾेती लेती तां औरत क़तल। हैदरी थाणे जी हद अयूब कॉलोनी में जवाबदारनि फायरिंग करे 35 वरहनि जी बल्कीस ख्वावड़ खे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मां मालूम थियो आहे त औरत खे पैसनि जी ॾेती लेती तां क़तल कयो वियो आहे। वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे। ऐं शाइरनि जे सरताज लाखणे लतीफ़ जे 280 उर्स मुबारक जूं ॿिए ॾींहं वारियूं तक़रीबूं जारी। सिंध समेत मुल्क जी कुंड कुड़िश मां पांधीअड़नि जी आमद जारी।